खबर ॾिनासीं कुंभमा अब्दुल करीम गांव जी ख़बर मूजिब शादीशुदा नारी जो मुड़ुस जे ज़ुल्म ख़िलाफ़ मासूम धीउ खे अंज में खणी साफ़ नाडो एहतिजाज। एसएसपी खैरपुर ऐं वस वारनि खे नोटिस वठी इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। कुंभला ॻोठ तगल ख़ासकली शादीशुदा नारी सतारा ख़ासकली अंज में मासूम धीउ खे खणी भाॼाई सां गॾिजी साफ़ नाडो मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त 2 साल अॻु मुंहिंजी शादी इमरान ख़ासकली सां थी हुई, जेको मूं ते तशदुद पिणु कंदो। 1 हफ़्तो अॻु मुड़ुस मारकुट करे घरां कढे छॾिया। हिन वक़्तु हू मुंहिंजे मासूम धीउ खे मारणु चाहे थो, जंहिंखे खणी माइटनि वटि दरपदर आहियां। सितारा ख़ासकली दाईंदे चयो, मुंहिंजो मुड़ुसु ॿी शादी करणु चाहे थो, मुंहिंजे ॾाज जा सोन ज़ेवर ऐं ॿियो सामान नथो ॾे। मुंहिंजी ज़िंदगी बर्बादु करण खां पोइ हिकु ॿी न्याणी जी ज़िंदगी तबाह करणु चाहे थो। हिन एसएसपी खैरपुर वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।